अरे तव्हां जूं फुटियूं पोतियूं आहिनि 10 मण ऐं ॿुधायो था 15 मण। अरे मुंहिंजे रेस खां बि तव्हां वॾा बेईमान आहियो। कमदार सां कॾहिं बेईमानी कई आहे? अरे मां तव्हां सां कूड़ थो ॻाल्हायां। हा तव्हां वरी गामो था चारे। चङो हाणे हलो हलो त विछांव न मथे में धूड़। मूंखे कुझु रेस सां ॻाल्हाइणो आहे। अरे कमदार छा जो गोड़ लगाए वेठो आहीं उतां? ये बात त ॻाढ़ा छोरा ॻोठ जा वरसि पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी अथव रेस? वरी कहिड़ी ॻाल्हि आहे? रेस इहो ॾुखां वारो छोरो कटोरो नाहे? नाहे। रेस आहे आहे इहो कटोरो। अड़े कॾहिं तूं चवीं आहे कॾहिं तूं चवीं नाहे? छा थियो हिन कटोरे खे भॼी पियो आहे छा त करायूंसि वेल्डिंग? इहो मुर्स माण्हू थी वियो आहे। वते थो बोस्की जा पटका ॿधियो ऐं ॿाहूं लोॾींदो हलंदो। अड़े बोस्की जा पटका ॿधे या पोतड़ो ॿधे तंहिंमें सोंजो छा? रेस माण्हुनि खे चवंदो थो वते त रेस वटां 80 में हूं ऐं मूं वटां 100 में हूं ऐं रेस थो पाए 10 मीटरनि जी कांच, मां थो पायां 20 मीटरनि जी कांच। अड़े असां चङनि भलनि जा पटका परूण करे छॾिया आहिनि। तूं वरी मूंखे ॾुखां जे पुट खां थो ड्रिजारी? ॾिसी कोन थो मुंहिंजो पुट अॻे कुंड में सुसंदो थो वञे। रेस मां तव्हांखे ड्रिजायां कोन थो, मिड़ई तव्हांखे इतला थो ॾियां, पर बुरो वक़्तु रेस पुछी कोन ईंदो आहे। अड़े सभु ख़बर आहे। हे उन ॾुखां वारो पुट कटोरो आहे न जंहिंजे घर में गिड़ी असीं मेहूं कढी आयासीं, हुनजे पीउ खे गोलियूं हणी मारे ऐं खूह में फिटो कयोसीं। जॾहिं न ॿुधारियसि मानस पिणसि लखाने वारो हशर त पाण ई कटोरे में कौरो थी वेंदो। कमदार इहो कटोरो कंहिंजी ज़मीन ते मेहूं चारींदो आहे? रेस फ़क़ीर जी बनीअ ते। वरी इहो फ़क़ीरो केरु आहे? रेस इहो फ़क़ीरो सोट अथव सॻो कटोरे जो। कमदार आहीं तूं बि सॼे ॻोठ जी इंसाइक्लोपीडिया। गुलाम आहीं रेस। फ़क़ीरो सब कम ठीक थी वेंदो। जबल जीवरा टाइगर आया हुनजे बॉडी गार्ड लाइ खाधे पीते जो बंदोबस्त कयई। हा वॾा चिछड़नि ऐं लस्सी जो बंदोबस्त थी वियो आहे। शाबाश हुन खां खीर जा पैसा अची विया? हो वॾा धने खां अची विया? हो वॾा कटोरे जी बादशाहीअ जो ख़ैर। अरे आ मुंहिंजा यार रशीद ख़ुश आहियां। चाल कटोरा मां तोजे लाइ ही तोहफ़ो खणी आयो आहियां। अच वठ। ये ख़बर में छा आहे? हिन में किला आहिनि, रस आहिनि, कटी ऐं भो आहे, इंजेक्शनूं डेक्सामेथाज़ोन ऐं सिरिंजूं। कटोरा हिन दफ़े सिविल अस्पताल में ॾाढी सख़्ती हुई, उहा कोन आने सघियुसि। छो? कटोरा जानवरनि जूं सुयूं डॉक्टर माण्हुनि खे पिया आणनि। ॾे ख़बर पाण वारनि नए एएसपी जी। कटोरा नओ एसपी ॾाढो सख़्तु आहे। सख़्तु आहे? अरे स्टील मिल में पैदा थियो आहे छा? इहा बि ख़बर पई आहे। हू पंहिंजे हमले सां तुंहिंजे वाड़े ते हमलो करण वारो आहे। होशियार थी जाए यार। अचे अचे भले अचे, असां बि हिते वाड़े में चूड़ियूं पातियूं वेठा आहियूं। चङो कटोरा मां हाणे हलां थो, पोइ वरी मिलंदासीं। चङो पर इंजेक्शनूं यादि सां। मिली वेंदियूं मिली वेंदियूं। हली पार बेड़ा ई पार। जबल जीवरा ए माल अंदर रखिया वाड़े में। औदा
गोठ वारन के इतलाह थो कजे त सुभाणे वडेरे धनेसर जी हवेली ते मल रखी वई आहे। जे बि मल पहलवान के पाण ते नाज़ हुजे सो हवेली में अची पंहिंजो मुंहुं कारो कराए। बुतारे अज असां सॼे पिंडाल में सिंध जा वॾा वॾा पहलवान असां गॾु कया आहिनि, पर फ़क़ीरो बि सभिनि खां उत्तम अथई। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, तूं अॼु कहिड़े महिल पहलवान ते शर्त रखी आहे? बुतारे में फ़क़ीर ते हर साल खटींदो थो अचे असांजो फ़क़ीरो। फ़क़ीरो इहो वरी केरु आहे? इहो कटोरे वारो सोट। छा सम्झो थो खटींदो? बोतारे 100% खटे ही खटे हर साल खटींदो अचे थो, हिन साल बि खटींदो न। मूं बि सॼी रक़म उन ते हाणी छॾी आहे। असां हमेशह खटींदड़ खणंदा आहियूं, पर तुंहिंजी बुराई जे करे हमेशह हारायो आहे, हमेशह असांजो पटको धूड़ करायो अथई। बोतारे कुदरत तुंहिंजो पटको धूड़ कयो आहे, मूं मिसकिन में कहिड़ी मजाल, पर हिन दफ़े पटको तुंहिंजो मथे थींदो। फ़क़ीरो खटे ही खटे खटे ही खटे। अलाए मता कराए असांजो राज को मोकारो। बोतारो वो त अथव न। जेकॾहिं हिन जो फ़क़ीर मल हाराई, हेर जॾहिं खुशो ॾिसे थो न, तूं टिकण ते वसंदी, पूरे मैदान में भॼाए मिट मारींदो मां। बोतारे 100% असांजो फ़क़ीरो खटे ही खटे। हा ॾिसो बस फ़क़ीर घुमा घुमा फ़क़ीरा पुट घुमा घुमा, अरे मथा खड़ी चोटी में घुमा घुमा।